जेकॾहिं असांजी न्याणीअ खे इजाज़त मिली थी वञे ऐं उनखे असांजे घर अचण वञण जी इजाज़त हूंदी, असांखे उते वञी हुन सां मिलण ॾिनो वञे। भाई वो नवाब खान ते पूरो पूरो जोर रखियो। हला कंदो तो पंहिंजे वाइदे सां कोन पियो। असांजे वापस वञण खां पोइ नैना जी असांखे बि कैद करे छॾनि त पोइ असां छा कंदियूंसीं? बाक़ी मां असां हिन ॻाल्हि जो वाइदो थो कयां त जेकॾहिं नवाब खान पंहिंजी ज़बान तां फिरी थो वञे ऐं अव्हां खे उते वञण खां पोइ पंहिंजे घर में कैद थो करे त हिन सिजावल खान जी ज़बान अव्हां सां नवाब खान जे घर में गिड़ी हुन जे सीने ते लत रखी तव्हांखे ॿाहिरि कढी ईंदुसि। जहिड़ो त करणु असां बि नथा चाहियूं, सिर्फ़ु एतिरो थिए जो हुन जे ज़ुल्म मां असांजी जान छुटी वञे। मां ॼाणां थो चङी रीति वाक़िफ़ आहिनि नवाब खान कंदो वॾो ज़ालिम शख़्स आहे, वॾो धोखेबाज़ आहे। इन ॻाल्हि खे मञां थो त अलाए केतिरनि माण्हुनि सां उहो धोखा करे चुको आहे, पर यकीन ॼाण नवाब खान मूं सां कॾहिं धोखो न कंदो। वो ॼाणे थो सिजावल खान खे धोखेबाज़ माण्हुनि खां सख़्त नफ़रत। असां जेकॾहिं हुते कैद थी वयूंसीं पोइ तोखे कीअं ख़बर पवंदी त असां हुते कैद आहियूं या आज़ाद? जेकॾहिं नवाब खान पंहिंजे वाइदे तां फिरी तव्हांखे हुते कैद बि करे थो तव्हां वजु ॾिसी कंहिं ॿार हथां रुॻो हिकिड़ो नियापो कराइजो। मां वाइदो थो कयां त तव्हांजी मदद लाइ मां हुते पहुची वेंदुसि। मां मञां थो त नवाब खान भरवसे जे लाइक़ न आहे, तॾहिं त तव्हांखे बि हुन ते भरोसो न आहे, पर मजबूरी आहे। मां हिकिड़ो चकर घटि में घटि मूं ते त भरोसो तव्हांखे करणो पवंदो। ठीकु आहे अदा, असांखे तव्हां ते भरोसो आहे। हाणे जेकॾहिं तव्हां कारे चोर जे पोयां बि असांखे लाहे छॾींदव न त असां हली वेंदासीं। मां सिजावल खान तव्हां सां वाइदो थो कयां, तव्हां सां को बि धोखो न थींदो, पर जेकॾहिं नवाब खान तव्हां सां धोखो कयो त पोइ नवाब खान खे सिजावल खान जो सामनो करणो पवंदो। यकीन ॼाणो त मूं वॾा ज़हर जा ढुक पीता आहिनि, पर उहो ॾींहुं नवाब खान जी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं। पप्पू तूं त असांखे वाइड़ो करे छॾियो, इन चाल जी त असांखे बि ख़बर कोन्हे। वॾे मूंखे रोके छॾियो, जेका गेम असां था खेॾूं न उहा कंहिंखे ख़बर न पए। जॾहिं ने बाबा साईं तो मथां गोली हलाई न त असां सम्झोसीं त तूं पूरो थी वियो हूंदी, पर वॾे गोली बचा वारी हई हुई। हाणे नवाब ऐं हुनजे माण्हुनि खां पासीरो रहिजांइ, न त तोखे घोटे रखंदा। ठा थी चुको आहे, पोइ बि मुंहुं में हथ विझंदा। पप्पू नवाब खान शैतान माण्हू आहे ऐं बाबा साईं खे हुन ते भरोसो ई न आहे, ऐं तूं कीअं थो हुन ते भरोसो करी? जेको थियो ॾिठो वेंदो। वरी बि मां चवां थो त दुश्मन जो ख्यालु रखणु ज़रूरी आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।